कंदासीं मुमताज़ मौलाई कख मां लखपति कीअं थियो ऐं मुमताज़ मौलाई निघत नाज़ खे छो मिंथू करणु हिन वक़्तु लॻो। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, मुमताज़ मौलाई 1982 में पैदा थियो। ज़िला शिकारपुर हिकु बहितरीनु शहर आहे। मुमताज़ मौलाई उतां जो उन ॻोठ में पैदा थियो, शिकारपुर ज़िले में। तो दोस्तों, मुमताज़ मौलाई पहिरीं ग़रीब हूंदो हुयो, सऊदी अरब कमाइण वियो, डेवरी बि कई चंद साल। लेकिन मुमताज़ मौलाई खे शाइरीअ जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। पोइ मुमताज़ मौलाई पंहिंजो सभ खां पहिरीं गीत जेको ॾिनई उहो मुमताज़ मौलाई जलाल चांडिए खे ॾिनो। जलाल चांडियो सिंध जो हिकु जरा फ़नकार हुयो ऐं दुनिया उन खे मञे पई जलाल चांडिए खे, त वाक़ई जलाल चांडियो हिकु अणपढ़ियो, जलाल चांडिए वटि तालीम न हुई। उन जे बावजूदि बि जलाल चांडियो अहिड़ी सवली सिंधीअ में जेको आहे सो कलाम ॻाया ऐं अहिड़ो सादे ज़बान सां कलाम ॻाया जो झंग जा झर झंग में जेके बि सिंधी अवोजड़ा सिंधी असांजा ऐं मारूड़ा जेके वेठा आहिनि, जेकी ॿोली सिंधीअ खां सवाइ बि सम्झी न पिया सघनि, उहे बि जलाल चांडिए जे कलामनि ते झूमंदा रहंदा हुया ऐं जलाल चांडिए जा कलाम ॿुधी मस्तु थी वेंदा। त दोस्तों, मुमताज़ मौलाई सभ खां पहिरीं पंहिंजो गीत जेको ॾिनो उहो जलाल चांडिए खे ॾिनई। उन खां ॿिए नंबर ते जेको फ़नकार हुयो जंहिंजो मुमताज़ मौलाई जो जंहिं गीत ॻायो उहो ॿिए नंबर ते हुयो मुख़्तियार अली शीदी, जंहिं मुमताज़ मौलाई जो शाइरी भरियल गीत ॻायो। दोस्तों, इहे ॿ फ़नकार थिया। उन खां टे नंबर ते शमन अली मीरालीअ बि मुमताज़ मौलाई जा गीत ॻाया ऐं निघत नाज़ त तमामु घणा गीत मुमताज़ मौलाई जा ॻाया। मां तव्हांखे हिकिड़ो वीडियो अॻु में बि ठाहे ॾसियो त निघत नाज़ मुमताज़ मौलाई तमामु घणो महिनत कयो निघत नाज़ ते, छाजे करे जो मुमताज़ मौलाई शाइर हुयो ऐं उन खे जेको आहे सो हिकु फ़नकार अहिड़ो तयारु करणो हो जेका मुमताज़ मौलाई जी शाइरी मुकमल ॻाए, जीअं मुमताज़ मौलाई खे ब्लैकमेल न करे। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ॿियनि फ़नकारनि वांगुरु निघत नाज़ बि मुमताज़ मौलाई खे ब्लैकमेल करणु स्टार्ट कयो। पोइ मुमताज़ मौलाई पाण इन सूर खां निघत नाज़ जो जेको आहे सो छॾे वञण खां पोइ मुमताज़ मौलाई पाण गीत ॻाइण स्टार्ट कया। पहिरीं त मुमताज़ मौलाई खे एॾी जेको आहे सो माण्हुनि जे तरफ़ां मोट न मिली, लेकिन आहिस्ता आहिस्ता जीअं ॻाईंदो वियो त मुमताज़ मौलाई जा गीत शाइरी तमामु भली हुई मुमताज़ मौलाई जी। त पोइ जॾहिं गीत मुमताज़ मौलाई जा वायरल थिया त पोइ हींअर तव्हांखे ख़बर आहे त मुमताज़ मौलाई 2025 में सिंध जो किंग फ़नकार आहे जंहिंखे पूरी दुनिया मञे थी। दोस्तों, उर्दूअ में बि खोड़ सारा गीत मुमताज़ मौलाई ॻाया ऐं सिंधी ज़बान त प्यारी मादरी ज़बान आहे असांजी, उन में त खोड़ सारा गीत मुमताज़ मौलाई ॻाया। त दोस्तों, मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई खे थोरो पछतावो अहसासु थिए पियो, पछतावे जो। इन जे करे निघत नाज़ खे जेको आहे सो इलाज ऐं इहे ख़बरूं बि आहिनि त मुमताज़ मौलाई निघत नाज़ खे कुझु ऑफर बि कई आहे। जे अगरि मुमताज़ मौलाई वटि निघत नाज़ वरी वापसि मोट थी करे त मुमताज़ मौलाई भारी भरकम जेको आहे सो उन जा डिमांड बि मञण जे लाइ तयारु आहे। हिन वक़्तु इहे ॻाल्हियूं सोशल मीडिया ते हली रहियूं आहिनि। त वॾी महिरबानी, वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी